ख़बर शामिल कयूं पिया रुकुन बुरड़ा खां। यूसी किरकिलीअ में फंक्शनल लीग पंहिंजा उम्मीदवार बीहारण लाइ MPA खलीफ़े वरियाम फ़कीर ख़ासकैलीअ जी सदारत में गॾिजाणी। रईस यूसुफ बिरोही, फ़कीर जमील वसान, दिलावर पठान, ईदन बिरोही, वसायो ख़ासकैली, राणा फैसल राजपूत, फ़कीर मंसूर लिगारी, मोहम्मद अली राजपूत, मुस्तफ़ा बिरोही, इब्राहिम वसान, अब्बास हैदरी ख़ासकैली, ॻाढ़ो बिरोही, मलू ख़ासकैली समेत यूसी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे चङनि मुड़सनि ऐं वोटरनि शिरकत कई। गॾिजाणी गजल राय यूसी किरकिलीअ लाइ चेयरमैन याकूब बिरोही, वाइस चेयरमैन लाइ मोहम्मद अली ख़ासकैली ऐं ज़िला काउंसिल लाइ राणा आबिद राजपूत जो ऐलान कयो वियो। गॾिजाणीअ खे MPA खलीफ़े वरियाम फ़कीर, रईस यूसुफ बिरोही, जमील वसान ख़िताब कंदे चयो त फंक्शनल लीग हिन वक़्तु हिकु अवामी ख़िदमत जो नालो आहे। बलदियाती चूंडुनि में असां मुख़ालिफ़नि सां भरपूर मुक़ाबिलो करे पीर साईं पागारो जे दुआनि सां कामयाबी हासिल कंदासीं।